मोरो खां ख़बर शामिल कयूं पिया। सदर अली हसन सोलंकी जे रिपोर्ट मुताबिक़ ज़िला काउंसिल नौशर फ़िरोज़ जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैननि ऐं 2 म्यूनिसिपल कमेटियुनि जे उहिदेदारनि पंहिंजे उहिदनि जो हलफ़ खणी वरितो। सुहेल अख्तर अब्बासी ज़िलाई चेयरमैन ऐं अली शेर भट्ट वाइस चेयरमैन तौरु हलफ़ खणी वरितो। डिप्टी कमिश्नर शाहज़िब शेख चूंडियल नुमाइंदनि खां हलफ़ वरितो। हलफ़ बरदारी वारी तक़रीब नौशर फ़िरोज़ जे चिल्ड्रन पार्क में थी गुज़री, जंहिंमें म्यूनिसिपल कमेटी मोरो जे चेयरमैन नज़ीर अहमद मेमण, वाइस चेयरमैन मोहम्मद अनवर क़ाइम खानी ऐं म्यूनिसिपल कमेटी नौशर फ़िरोज़ जे पीर क़ुर्बान अली चेयरमैन ऐं डॉक्टर काशिफ मुस्तफ़ा मेमण वाइस चेयरमैन तौरु हलफ़ खणी वरितो। तक़रीब जो ख़ासि महिमान अॻूणो कानून वारो वज़ीर ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़नल सदर मोहतरम ज़ियाउल हसन लंजार हो। तक़रीब में MPA मुमताज़ अली चांडियो, ज़िलाई सदर फ़िरोज़ अहमद जमाली, अॻूणो ज़िलाई चेयरमैन अब्दुल सत्तार अब्बासी, नियाज़ अली जेसर, खान मोहम्मद ऐवान, SSP नौशर फ़िरोज़ मंसूर अहमद जेसर, असलम कुरैशी, सदर अली हसन सोलंकी, हाजन खान जेसर, आसिफ अली मेमण, शाहिद अली सोलंकी, उबैदुल्लाह राजपर समेत चूंडियल नुमाइंदड़ ऐं जियालनि वॾे अंग में शिरकत कई।